बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यूनिट 4 आर यू डूइंग प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस। हाणे यो प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस में सवाली जुमला जेके आहिनि इंटरोगेटिव सेंटेंसेस उहे असां कीअं ठाहींदासीं उन जे लाइ ही यूनिट आहे। सेक्शन ए में आहे ही पॉजिटिव में इस्तेमाल थियल आहिनि, मसलन आई सां एम इस्तेमाल थींदी आहे, ही शी इट ऐं सिंगुलर नाउन सां इज इस्तेमाल थींदी आहे, वी यू ऐं दे, वी यू दे ऐं प्लूरल नाउन सां आर इस्तेमाल थींदी आहे। उन खां पोइ को बि वर्ब हूंदो आहे उन सां मेन वर्ब सां उन सां आई एन जी फॉर्म लॻंदी आहे, इंग फारी सूरत लॻंदी आहे, जीअं डूइंग डू मां डूइंग, वर्क मां वर्किंग, गो मां गोइंग, स्टे मां स्टेइंग एटसेट्रा, माना वग़ैरह वग़ैरह इहे वर्ब इस्तेमाल थींदियूं आहिनि। उन खां पोइ क्वेश्चन माने हिते लिखणो आहिनि त हिते क्वेश्चन जी ही फॉर्मेशन आहे त जेके सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि खां अॻु में इहो एम इज़ आर इस्तेमाल थींदो, उन खां पोइ सब्जेक्ट्स खां बाद में ही जेके वर्ब हेॾो वारा आहिनि उहे इस्तेमाल थींदा, त सवाल ठही वेंदो। आख़िर में सवाल जी निशानी ॾियणी आहे। जीअं ही ॾिसो हिन तस्वीर खे, हीअ हिनखे थी चए व्हाट आर यू डूइंग, छा थो करीं, छा करे रहियो आहीं। हाणे असां ही जेके जुमला पढ़ंदासीं, आर यू फीलिंग ओके, हुन चयुसि त तव्हां सही था महसूस कयो, इहा लफ़्ज़ी माना आहे तव्हां ठीकु आहियो, माना मक़सद वारी माना इहा थी वई। यस, हुन चयुसि यस आई एम फाइन थैंक्स, हा हा बिल्कुलु मां ठीकु आहियां, तव्हांजी महिरबानी वॾा कुर्ब। हाणे इज़ इट रेनिंग, हे थो चएसि छा मींहुं वसे थो पियो, महिल मींहुं वसे थो, हुन चयुसि यस टेक एन अम्ब्रेला, टेक एन अम्ब्रेला, हा पाण सां छटी खयूं आहिनि, टेक जी माना खणी वञणु पाण सां, ठीकु आहे, वठण जी ॻाल्हि न आहे। Why are you wearing a coat? It's not cold. तव्हां कोट छो पातो आहे, थधि काथे आहे, इहा मक़सद वारी माना कढी, माना तव्हांखे कोट छो पातल आहे, थधि न आहे, इहा थोरी लफ़्ज़ी माना कढी। सिंधी जेको पहिरियों माना कढी उहा कढो। हाणे नंबर हे पढ़ंदासीं जुमलो व्हाट्स पॉल डूइंग, पॉल छा थो करे, हुन चयुसि ही इज़ स्टडीइंग फॉर एग्जाम्स, हू इम्तिहान जी तयारी थो करे, हू इम्तिहान लाइ पढ़ी रहियो आहे। व्हाट आर द चिल्ड्रन डूइंग, ॿार छा था कनि, हुन चयो दे आर वॉचिंग टीवी, टीवी ते वेठा आहिनि, इहा मक़सद वारी माना कढी, यानी टीवी ॾिसी रहिया आहिनि, ॾिसनि था पिया, इहा बि कढी सघूं था। पर तकड़ में असां किन इलाइक़नि में इन असां वटि त ईअं ॻाल्हाईंदा आहियूं, पोइ जंहिं वटि जड़ी ॿोली ॻाल्हाई वञे जहिड़े तरीक़े सां उहा माना ठाहियो, कोशिशि उहा कयो। लुक देयर इज़ एमिली, ओ या एमिली ॾिस, वेयर इज़ शी गोइंग, काॾे थी वञे। हू आर यू वेटिंग फॉर, तूं कंहिंजो थो इंतज़ारु करीं, कंहिं लाइ बीठो आहे, आर यू वेटिंग फॉर सू, छा तूं सू लाइ बीठो आहे, सू जो थो इंतज़ारु करीं। मक़सद वारी माना पहिरियों, पोइ तव्हां लफ़्ज़ी माना ॾिसंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। सेक्शन बी स्टडी द वर्ड ऑर्डर, सेक्शन बी में तव्हांखे लफ़्ज़नि जी तरतीब जो मुतालो करणो, उनखे सम्झणो आहे। हाणे वर्ड ऑर्डर जी माना लफ़्ज़नि जी तरतीब, ईअं न त लफ़्ज़नि जो हुकुम ॾिसो त लफ़्ज़ तव्हांखे किथे था हुकुम कनि। हाणे WH वर्ड्स अॻ में रखबा आहिनि, उन खां पोइ टू बी वर्ब जेको एम इज़ आर आहे उहो हिते इस्तेमाल थींदो आहे, उन खां पोइ सब्जेक्ट इस्तेमाल थींदो आहे, जीअं ही बेन दे ऐं दोस पीपल आहिनि। उन खां पोइ वरी मेन वर्ब जेको हूंदो उन सां ING लॻाई वेंदी आहे। उन खां बाद में जेकॾहिं को बि लफ़्ज़ हुजे, ऑब्जेक्ट वग़ैरह हुजे, कुझु बि हुजे, उहो इस्तेमाल थींदो। जुमला पढ़ी वठो माना सां। इज़ ही वर्किंग टुडे, छा हू अॼु कमु करे थो। इज़ बेन वर्किंग टुडे, छा बेन कमु करे थो अॼु। ईअं न थींदो त नॉट लिखियल आहे इज़ वर्किंग बेन टुडे, इहो इज़ जेको आहे न बेन खां अॻु में इस्तेमाल थींदो, पोइ वर्किंग इस्तेमाल थींदो, जेको हिते लिखियल आहे। वेयर आर दे गोइंग, इहे काॾे था वञनि। वेयर आर दोस पीपल गोइंग, इहे माण्हू काॾे था वञनि, ईअं न थींदो, नॉट लिखियल आहे वेयर आर गोइंग दोस पीपल, इहो ग़लति तरीक़ो, जेको सही तरीक़ो इहो आहे। सेक्शन सी शॉर्ट आंसर्स, सेक्शन सी में मुख़्तसिर जवाब, अंग्रेज़ ॻाल्हाईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं असां बि ॻाल्हाईंदा आहियूं त मुख़्तसिर जवाब में ॻाल्हाईंदा आहिनि। जीअं ॾिसो येस आई एम, येस ही इज़, येस शी इज़, येस इट इज़, yes we are, yes you are, yes they are। इहा ॻाल्हि हिकिड़ी सम्झी छॾियो, जॾहिं शॉर्ट आंसर्स थींदा त हिन जी जेका आहे न फुल फॉर्म लिखी वेंदी एम इज़ ऐं आर जी। पर जेकॾहिं असां इन जे शॉर्ट आंसर्स खां बाद में नेगेटिव इस्तेमाल कंदासीं, इहे त पॉज़िटिव हुया, त पोइ तव्हां इहा कंट्रेक्शन यानी रिडक्शन मुख़्तसिर सूरत इस्तेमाल करे सघो था। मिसाल नो खां पोइ नो आई एम नॉट, नो ही इज़ नॉट, नो शी इज़ नॉट, नो इट्स नॉट, no we are not, no you're not, no they are not, or no he isn't, no she isn't, no it isn't, no we aren't, no you aren't, no they aren't। ये मुख़्तसिर सूरतूं तव्हां नेगेटिव में इस्तेमाल करे सघो था, पॉज़िटिव में कॾहिं बि शॉर्ट आंसर्स में इस्तेमाल न थींदियूं। आर यू गोइंग नाउ, छा तूं हाणे वञी थो, या वञी थो पिया, वञी रहियो आहीं, त हुन छा चयो येस आई एम, हा मां वञा थो। जेकॾहिं असां इन जी लफ़्ज़ी माना कढंदासीं त थींदी येस माना हा, आई माना मां, एम माना आहियां, हा मां आहियां, छा तूं वञी थो, हा मां आहियां, का माना ई न ठही, इन करे लफ़्ज़ी माना खां भॼी वञो परते। इज़ बेन वर्किंग टुडे, छा बेन अॼु कमु करे थो, हुन चयो यस ही इज़, हा हा बिल्कुलु करे थो। ईअं न थींदो हा हू आहे, यस माना हा, ही माना हू, इज़ माना आहे, हा हू आहे, इहा त माना ई कोन ठहंदी। बेन कमु करे थो, हा बिल्कुलु करे थो। इज़ इट रेनिंग, छा मींहुं वसे थो, नो इट इज़ंट, न न नथो वसे। पर जेके लफ़्ज़ी माना कढूं, नो माना न, इट माना इहो, इज़ंट माना न आहे, न इहो न आहे,
का माना ही न ठही। आर योर फ्रेंड्स स्टेइंग एट अ होटल, छा तुंहिंजा दोस्त होटल ते रहिया पिया आहिनि, होटल ते रहियल आहिनि, होटल ते टिकिया पिया आहिनि, होटल में हिन महिल। हुन चयो नो दे आरंट, न न उहे होटल ते त न आहिनि, दे आर स्टेइंग विथ मी, मूं वटि आहिनि, यानी मूं वटि रहिया पिया आहिनि, मूं वटि टिकियल आहिनि। त हाणे इन जी जेके लफ़्ज़ी माना कढूं, नो दे आरंट माना न उहे न आहिनि। इहा हिते कुझु अञा ठहे पई, बाक़ी ॿियनि हिननि में त कोन पई ठहे।